नवदेरो में मकानी खाते के मुलाज़िमनि पारां एहतजाज कयो वियो। सननि चवणु आहे त टाउन कमेटी बोलाड़ी पारां जबरी तौर बरतरफ़ कयल 11 मुलाज़िमनि खे फौरी तौर बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। लाड़काणे जो शहर नवदेरो में मकानी खाते के मुलाज़िमनि एहतजाज कयो। सननि चवणो त टाउन कमेटी बोलाड़ी मां जबरी तौर बरतरफ़ कयल 11 मुलाज़िमनि खे फौरी तौर बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ज़िले ड्याम शोरो जी टाउन कमेटी बोल्हाड़ी में जबरी तौर 11 मुलाज़िमनि खे बरतरफ़ कियो। इन मामले ख़िलाफ़ एहतजाज कियो वियो आहे। नूर मोहम्मद सूमरो खां तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, बुलाड़ी टाउन के एडमिनिस्ट्रेटर पारां 11 क्लार्कनि खे जबरी तौर बरतरफ़ करण वारे अमल ख़िलाफ़ आल पाकिस्तान शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज फेडरेशन सिंध के मरकज़ी चेयरमैन हाफिज़ मुश्ताक अमन कोरेजो जी अॻुवाणी में म्यूनिसिपल कमेटी नवंदरे के मुलाज़िमनि शकील मीरानी, शिराज सूमरो, जावेद मंगी, रजिब कोरेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में म्यूनिसिपल खां एहतजाजी रैली कढी। शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी रैली प्रेस क्लब पहुची। एडमिनिस्ट्रेटर इमरान घुमरो ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़नि ॻाल्हाईंदे चयो त टाउन कमेटी बुलाड़ीअ मां जबरी तौर बरतरफ़ कयल 11 मुलाज़िमनि खे एडमिनिस्ट्रेटर ज़ाती मुलाज़िम सम्झी नौकरीअ तां फारिग करे छॾियो आहे, जेका वॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। एडमिनिस्ट्रेटर पाण गैर कानून पोस्टिंग से मुक़रर थियल आहे, जेको मुलाज़िमनि सां दुश्मनी करे पंहिंजा ज़ाती मुफ़ाद हासिल करणु चाहे थो, जेको खेसि कॾहिं बि करणु न ॾींदासूं। मुलाज़िमनि सां थियल ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ ख़िलाफ़ पूरी सिंध जा लोकल गवर्नमेंट मुलाज़िम सुरापा एहतजाज बणिजी वेंदा। उन्हनि मुतालबो कंदे चयो त करप्ट ऐं नाअहल गैर कानूनी तौर मुक़रर थियल एडमिनिस्ट्रेटर इमरान घुमरो के फौरी तौर हटाए बरतरफ़ कयल 11 मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे। जी नूर मोहम्मद, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।